कराची में एमए जिना रोड ते केपरी सिनेमा भरिसां टिमाड़े इमारत में ज़ोरदार धमाको थियो आहे। नतीजे में हिकु ॼणो फ़ौत ऐं 37 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़िए बाद फायर ब्रिगेड, रेस्क्यू अमलो, पुलिस ऐं रेंजर्स वाक़िए वारे हंधि पहुची विया। धमाके जो आवाज़ इलाइक़े वासियुनि खे परे परे ताईं ॿुधण में आयो। पुलिस मूजिबि धमाके जे नतीजे में 37 ॼणा ज़ख़्मी थिया, जिन खे ट्रामा सेंटर ऐं जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त इमारत में शॉर्ट सर्किट थियण सबबि बाहि लॻी, जंहिं बाद फटाकनि जे गोदाम में धमाको थियो। वाक़िए बाद इमारत भरिसां बीठल गाॾियुनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। होॾां सिहत खाते जो सेक्रेटरी रियान इक़बाल बलोच, पीपल्स पार्टी सेनेटर वक़ार मेहदी ट्रामा सेंटर पहुची ज़ख़्मियुनि जी अयादत कई। एग्जीक्यूटिव डायरेक्टर साबिर मेमण, सेक्रेटरी सिहत रियान इक़बाल बलोच ऐं सेनेटर वक़ार मेहदी खे ब्रीफिंग ॾिनी, जॾहिं त एमएस सिविल अस्पताल ख़ालिद बुख़ारी पिणु अस्पताल में मौजूदु हुयो। कैमरा टीम सां गॾु मसरूर खोड़ो, कोशिश डिजिटल, कराची।